नमस्कार, जय श्री कृष्ण। माया करिश्मा पेसवाणी है मुझे चैनल कृष्ण कृपा केवलम में तव्हां सभिनी जो स्वागत है। तव्हांजो पंहिंजो चैनल जिते तव्हां ॿुधंदा आहियो सिंधी कथा भजन ऐं सभिनी ॾिणवार जानकारी पंहिंजी मिठड़ी ॿोली सिंधी में। सुभाणे आहे ॾियारी, तव्हां सभिनीनि खे ॾियारी जी शुभकामनाऊं। जीअं त मां पंहिंजे वीडियो में ॿुधायो हो कि ॾियारी जे ॾींहुं बि कलश स्थापना थींदी आहे, त हिकु ॿ कमेंट मूंखे आया आहिनि कि कलश स्थापना कीअं कबी आहे। त मां सोचियो तव्हांखे अॼु मां कलश स्थापना करे ॾेखारियां थी, छो त कलश स्थापना हर पूजा में थींदी आहे ऐं इहा तमामु ज़रूरी आहे। ऐं पाण सिंधी त जीअं झूलेलाल जी पूजा कंदा आहियूं, झूलेलाल स्वामी जल जा देवता ई आहिनि, वरुण देवता, त असांजे लाइ जल जी देवता जल जी पूजा अञा मुख्य आहे। त हलो मां अॼु तव्हांखे ॾेखारियां थी कलश कीअं स्थापित कबो आहे। त अचो मां तव्हांखे ॾेखारियां थी पाण खे कलश स्थापना लाइ छा छा खपे। सभिनीनि खां पहिरियों हिकिड़ो कलश खणो। तव्हां मिट्टी जो, तांबे जो, पितल जो कहिड़ो बि कलश खणी सघो था। हिते मां चांदी जो खयो आहे, मुंहिंजी पूजा जो कलश इहो ई आहे। ऐं हिकिड़ो नारेल कलश ते रखण लाइ, ऐं हिन में स्वास्तिक मां पहिरियों ई कढी छॾियो आहे, गणेश पहिरियों ई कढी रखियो आहे। ऐं पाण खे खपनि अंबनि जा पत्ता कलश ते रखण लाइ। ऐं कलश में विझण लाइ पाण खे खपे गंगा जल, थोड़ा सा चांवर, हिकिड़ी सोपाड़ी ऐं हिकिड़ी हैड जी गड़ी ऐं हिकु रुपए जो सिक्को, थोड़ा गुल, हिकिड़ो ॾीओ ऐं कलश रखण लाइ। ऐं ॾिसो सभिनीनि खां पहिरियों मां कलश खयो आहे ऐं हुन में मौली ॿधी छॾी आहे। तव्हां बि मौली ॿधी छॾिजो। ऐं कलश में पाणी खयो आहे, फुल खां थोड़ो घटि पाणी खणो। ऐं हिन में हाणे मां कढां थी स्वास्तिक। त हिन में बि मां गणेश कढी छॾियो आहे। हाणे मां हिन में विझंदसि थोड़ो गंगा जल, हिकिड़ो रुपए जो सिक्को, इहा हैड, सुपाड़ी ऐं थोड़ा कच्चा अछा चांवर। त इहो हाणे असांजो कलश आहे। तव्हां जिते पूजा कंदा हुते ॻाढ़ो कपिड़ो तव्हां ज़रूरु विछायो हूंदो। हुन जे मथां ईअं कलश जे रखण लाइ ही रखिजो। ऐं हिन जे मथां सुभाणे मां गुलाब जो गुल ईअं खोले अष्टदल कमल विझंदसि। अॼु मूं वटि कोन्हे त ही रखी करे मां रुगो हिकिड़ो कमल हिते रखंदमि। छोला इहा लक्ष्मी माता जी पूजा आहे ऐं माता लक्ष्मी खे कमल जो गुल तमामु पसंदि आहे। गुल रखण खां पोइ मां हिते रखंदसि कलश, ऐं कलश खां पोइ मां रखंदसि हिते इहो नारेल ऐं 5 अंबनि जा पत्ता जो धोई सफ़ा करे। ऐं मां हुन में इहो कुमकुम लॻाए करे पहिरियों ई रखी छॾियो आहे। कहिड़ी बि पूजा में पत्ता धोई करे उगी करे पोइ हिन में तिलक लॻाए करे रखिबा आहिनि। त ही थी विया असांजा ईअं पत्ता। ऐं हिन जे अॻियां तव्हां गुल रखी सघो था। गुल भॻवान झूलेलाल जी इहा पूजा सम्झो तव्हां। असांखे सत्यनारायण जी कथा में बि महाराज स्वामी कलश जी पूजा कराईंदा आहिनि, छो त हिन में पंहिंजे झूलेलाल साईं जो निवास आहे। ऐं इहो कलश स्थापना थी वई। ऐं पासे में हिकिड़ी प्लेट रखी करे तव्हां ॾीओ ॿारो। कलश जो ॾीओ इहो अलॻि हूंदो आहे। ऐं हिन जी जो बाती आहे मां विच जी ठाही आहे, छो जे लाइ वरी ईअं चवंदा आहिनि कि कहिड़ी तरफ़ हुजे, पूर्व में, उत्तर में हुन जी बाती हुजे। तंहिंखां मां विच जी ई बाती ठाहींदी आहियां, हमेशह विच जी ई बाती मूंखे वणंदी आहे। त मां हिन करे विच जी बाती ठाहींदी आहियां। त इहो पाण ॾीओ ॿारे छॾियोसीं कलश जो। त इहा हाणे कलश देवता जी पूजा थी वई। पंहिंजो कलश ईअं स्थापित थी वियो। ॾियारी जे ॾींहुं तव्हांखे ईअं ई स्थापित करिणो आहे। वरी हिन खां पोइ तव्हांखे छा करिणो आहे, जॾहिं ॾियारी जो 3 ॾींहं पाण थी वेंदा, पाण सामान हटाईंदा आहियूं, हुन महिल तव्हांखे ही नारेल भञी करे पाण घर में खाइणो अथव। ऐं जो इहो पाणी आहे उहो घर में सभिनीनि खे छंडो हणी करे, सॼे घर में छंडो हणी करे तव्हांखे कहिड़े बि प्लांट में विझणो आहे। तुलसी में न विझंदासीं, छो त इहा माता लक्ष्मी जी पूजा जो आहे। बाक़ी ॿिए कहिड़े बि पौधे में पाण हिन खे विझी सघूं था। ऐं हिन जे अंदरि जो सोपाड़ी आहे ऐं जो हैड आहे, रुपए जो सिक्को आहे, ऐं ॿी बि जो पाण दक्षिणा रखंदासीं लक्ष्मी माता जी राति जो, उहो सभु तव्हां हुन ॻाढ़े कपिड़े में ईअं ॿधी करे हुनखे ऐं ईअं रखी करे पंहिंजी तिजोरी में बरकत लाइ रखी छॾिजो। त इहो बि कलश स्थापना जी सॼी विधि
मूंखे होप आहे कि तव्हांखे इहो वीडियो वणियो हूंदो। वणियो हुजेव त कमेंट करे मूंखे ज़रूरु ॿुधाईंदा। ऐं ॿियो बि कुझु अगरि तव्हांजो सवाल हुजे त मूंखां ज़रूरु पुछंदा। त वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां। तेसिताईं मोकल थी वठां। जय झूलेलाल, जय श्री कृष्ण।